साईं मुझा नेचुरल डिजास्टर्स ईंदा आहिनि, फ़र्क़ु है। जेकॾहिं मलेशिया में, अमेरिका में, बर्तानिया में ही सुनामी ईंदी आहे थाईलैंड में, त सुनामी जे गुज़री वञण जे 6 महीननि खां पोइ माण्हू लाश क़बूल करे वेंदा आहिनि। फ़र्क़ु इहो आहे, फ़र्क़ु इहो आहे जेकॾहिं ऑस्ट्रेलिया में या थर्ड वर्ल्ड के कंहिं उसजड़ मुल्क में जेकॾहिं डिज़ास्टर अचे थो त 15-20 ॾींहनि में, महीने में उनजो मुक़ाबिलो करण जी उनमें अहलियत आहे। ईअं कोन्हे त मुज़फ़र आबाद आज़ाद कश्मीर में माण्हुनि जा बच्चा ज़लज़ले खां पोइ छिपुनि जे हेठां दफ़न थिया पिया हुजनि, माउ मथां हुनजा आवाज़ पई ॿुधे ऐं अंदरां रड़ियूं पियूं थियनि ॿार जूं, उहा 15 ॾींहं वेही रेस्क्यू वारा न अचे ॿार खणी वञे। ईअं दुनिया में किथे थींदो आहे? ईअं दुनिया में किथे थींदो आहे त थर में हफ़्तो 15 ॾींहं गुज़री वञनि ऐं पाण चऊं त 70,000 बोरियूं गुदामनि में पयूं आहिनि ऐं उहे न पहुचण जे लाइ इन करे नथा पहुचायूं जो ट्रांसपोर्टरनि खे गुज़िरियल साल जा भाड़ा कोन मिलनि। दुनिया में ईअं थींदो आहे छा? दुनिया में ईअं थींदो आहे छा त थर जो मामिलो हिकिड़े पासे रहे ऐं हिकिड़ो मिनिस्टर हटायूं था, मिनिस्टर कोन था हटायूं, सेक्रेटरी हटायूं था, सेक्रेटरी कोन था हटायूं, डीसी हटायूं था, डीसी कोन था हटायूं। ईअं दुनिया में थींदो आहे छा? दुनिया में ईअं थींदो आहे छा त पाकिस्तान जो एयरलाइन जो हिकिड़ो प्लेन गुम थियल आहे, अञा ताईं हिकिड़ो जहाज गुम थियल आहे, गुज़िरियल कई सालनि खां का ख़बर कान्हे उहो जहाज केॾां वियो, गिलगित वियो, इराक वियो, जहाज न तो घणी ॾिठाण लॻे हले वियो। मलेशिया जो जहाज लभी वियो त समुंड में तबाह थी वियो। पाकिस्तान जो जहाज यादि अथव? अॼु खां 10-15 सालनि में एयर होस्टेसूं उन में स्टीवर्ड सां केॾा गुम थियल आहिनि। को ताल्लुक ही कोन्हे न त चली जा रही है खुदा के सहारे, वो बस बसुनि में लिखियो हूंदा वज़न की कोई परवाह नहीं, डॉलर की तलाश है। अजीब व गरीब हिकिड़ो मुल्क है, अजीब व गरीब मामला है। फलाणो मखदूम साहब डीसी का हटे थो कोन थो अचे, फलाणो साहब अचे तो कोन थो अचे, फलाणे जो ॾोह कोन, फलाणो लाइफ स्टाक जा अरबे रुपया खाई वियो, फलाणो फूड डिपार्टमेंट जा अरबे रुपया खाई वियो, उन्हनि खे हटायूं था, हिकिड़े मिनिस्टर खे हटायूं था, वरी बाबा कोन था हटायूं, असीं पंहिंजे पाण खे भार हुआसीं, ग़लति फहमी हुई। मिनिस्टर हटायोसीं न हलो, न मिनिस्टर साहब असीं पंहिंजा पाण में असां में तो इख़्तिलाफ़ ही कोन्हे, 3 मिनिस्टर ॿियनि जा नाला हटण वारनि में शामिल आहिनि। इहो अफ़वाह कंहिं ग़लति फहमी फैलाई आहे अख़बार में, अहिड़ी का ॻाल्हि कान्हे। हाणे ताज़ो जेको फरमान जारी थियो आहे थर जे हवाले सां, थर जूं मायूं डिलीवरियूं दाइम जे ज़रिए कराईंदियूं। छा छा ॾिसो था कंहिं सीएम खां इन क़िस्म जी तवक़, उहो पितरस बुखारी हूंदो, रेडियो जो वॾो सरबराह, पितरस बुखारी वॾो राइटर लेजेंड, उन वटि हिकिड़ो मौलाना साहब इंटरव्यू लायो। इंटरव्यू में देर थोड़ी देर वेही मौलाना पुछोसि पितरस खां, चई पितरस साहब मुझे जिंदगी में अभी तक तानपुरे और तंबूरे का फर्क का पता नहीं चला। पितरस चयो मौलवी साहब आपकी उम्र कितनी है? मौलवी हैरान थियो, चई मूं सवाल हिकिड़ो पुछो ई, चई पितरस साहब 65 साल। चई जब 65 साल तानपुरे और तंबूरे का फर्क जाने बगैर गुजर गए, 5-7 साल और भी गुजर गए। हाणे ही दाई ऐं गायनाकोलॉजिस्ट में ॼावल ॿार जे फ़र्क़ में 85-90 साल साईं जा गुज़री विया। हाणे ॿ साल मूंखे ॻाल्हि कढी वञे, जेके गायन ॿार ॼणाया से दाइन जा ॼणायल ॿार ज़ुल्फ़कार अली भुट्टा हूंदा, क़ाइम अली शाह हूंदा, हैदरबंद जतोई, जीएम सैयद, सोभा ख़यालचंदाणी, के वॾा स्टेट्समैन हूंदा, के वॾा हुकुमरान हूंदा, के एके ब्रोही जहिड़ा वॾा अदीब हूंदा, के वकील हूंदा, के शेख जहिड़ा शाइर हूंदा, ऐं ही जेके गाना काले जे संदर्भ पप्पू टिल्लू टोमी ऐं मीकू हलनि पिया, इहे सभु खे गाइड कंदा। अजीब गरीब थर जूं मायूं घूंघट कढे वेठियूं आहिनि। थर जे मायुनि में घूंघट मूं ॻाल्हायो मां, मूंखे हाणे माई थर जी हक़ीक़ी रहवासी उहा चइबी जेका क़ाइम अली शाह साहब चवे अलस्तु बि रब हुकुम ॿुधाए केरु आहे मुंहिंजो रब, त उहा वरी जवाबु ॾे त तूं ई असांजो सीएम। जे उहा घूंघट हेठि करे त उहा थर जी आई कान्हे। थर जी मायुनि जो शेख आयात पढ़ो वञी, ततीअ में घड़ो का भरे थी पई, ततीअ में घड़ो का भरे थी पई, थरी सूंह चमका करे थी पई। ततीअ में घड़ो का भरे थी पई, थरी सूंह चमका करे थी पई, उहो कांध गहरो उन्हें के ॾिसूं, सुहागण का बह बह भरे थी पई। उठे थी हवा में खया मोर पर, डुकी ट्रेल हर हर ठरी थी पई, करायूं
इछीअ में विझी कांद खे ॾिसी विच रेंगस डरे थी पई सखीअ खे ॾिजे साह घोरे आयास मगर छा कजे जो परे थी उन रोमेंस की धरतीअ खे उन मेहनत की सरजमीन के उन पंहिंजो घर घाट महीननि जा महीना छॾे कराची में गार्ड थींदड़ बोरची थी हक हलाल की रोज़ी कमाए पंहिंजे बचनि जो पेट पाले करे खरी ॿारनि सां ही मश्करियूं पई थियनि उन्हनि जे ॿारनि खे हिकिड़े बेड ते रखी 4 ॾींहं उन्हनि खे 10 किलो अटे लाइ कणिक लाइ घुरायो पियो वञे ऐं पोइ दलील आहे त दुनिया में हमेशह ई थींदो आहे बाबा ॾुकार दुनिया में ईंदो हूंदो तव्हांजे बॉर्डर ते आहे गुजरात वञी ॾिसो जेको हींअर पीएमशिप जो कैंडिडेट आहे उन तव्हांजे पाड़ेसरी मुल्क जो उन गुजरात के छा बनायो वञी ॾिसो गुजरात तो थर जे एरिड जोन में आहे ऐं जेको तव्हांजो पीएम तव्हांखे चई वियो त बाबा हिते त चोलिस्तान जहिड़ियूं हालतूं चोलिस्तान में माण्हू छो कंदा मरनि थर में रुगो छो था मरनि मलेशिया छा हो मलेशिया रबड़ हो रुगो वो मलेशिया हाणे छा आहे हाणे दुनिया जी वॾी महातीर मोहम्मद जी ज़रूरत जे करे ऐं साबित कदमी जे करे दानाई जे करे मलेशिया छा थी वियो दुबई खत्म थी वियो कुचलजी वियो ॿेड़ी ॿुॾी वियसि वरी दुबई उथी खड़ो थियो दुबई में छा आहे पेट्रोल त फ़क़ति अबू ज़हबी वटि आहे दुबई फ़क़ति टूरिस्ट है दुबई फ़क़ति री इन्वेस्टमेंट ते दुबई वरी बदिली वियो दुबई जी चवंदा मौसम अणमुंदा आहे त मींहं वसंदा दुबई त कोन चयो आहे तरक़ी तॾहिं कंदासीं जॾहिं अणमुंदा आहे त मींहं वसंदा दुबई त गर्मीअ जी बाहि में उथी खड़ो थी पियो आहे ऐं दुबई वरी ॿी ताक़त बणिजी वियो आहे त इहे जेके दलील 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 पंहिंजी नाअहली जा पंहिंजी इनएफिशिएंसी जा पंहिंजी तबाही जा गुटके बंद करण लाइ तव्हांखे बंदूक खणणी आहे तव्हांखे तलवार खणी गुटको बंद करणो आहे 2100 बंद करणी आहे 2100 बंद करण लाइ तव्हांखे को फरमान जारी करणो आहे डीसीएस का रिपोर्ट वठणी आहे एसएसपीस खे पाबंद बनाइणो आहे 2100 गुटको न इस्तेमाल कयो थर में कड़कल छा करणो हिकिड़े खे कलोई वञी अहिड़ो वज़ीर खे हिकिड़ो वज़ीर वञी छाछरे वेही रहिया हिकिड़ो वञी नगर पार करे वेही रहिया को इस्लाम कोट वेही रहिया वञी उन्हनि में कैंपूं हलाए रोज़ शाम खां सुबुह खां शाम ताईं मॉनिटरिंग करा कड़क पुॼी वञे पाणी पुॼाइण में कहिड़ी रुकावट आहे थर में पानी पुॼाइण में कहिड़ी रुकावट आहे थर में जेकॾहिं वाह कोटे कैनाल खणी भला 50 साल लॻंदा 50 साल कबरूं त ठाहींदा आहियो कबरूं ठाहिण में 100 साल लॻी विया आहिनि सिंधी माण्हुनि खे हिकिड़ी क़बर मां जान छुटे थी वरी ॿी क़बर था ठाहियो वरी क़बर जे मथां ॿियो हुजरो था ठाहियो वरी हुजरे मथां कुबो था ठाहियो समय सां उहो कुबा ॾियण लॻी विया अथव वरी पाणी पत्ता थो हालत करे छॾींदमि थर जी सॼे सिंध जी हुकूमत न वफ़ाकी हुकूमत छा थी वफ़ाकी हुकूमत मियां नवाज़ शरीफ साहब जी हुकूमत उन थर लाइ छा कयो रुगो पैकेज अनाउंस करे हलिया वञे बसि हलिया वञे जेकॾहिं ईअं फैसलाबाद में थिया त पैकेज अनाउंस करे हलिया वञे ईअं जेकॾहिं ख़ुशाब में थिया त पैकेज अनाउंस करे हलिया वञे वफ़ाकी हुकूमत छो न उते इंडस्ट्रियल ज़ोन क़ाइमु करण लाइ छो एफर्ट्स न वरिता सिंध हुकूमत थर में वॾी इंडस्ट्रियल ज़ोन वॾा तइलीमी इदारा वॾा रिक्रूटमेंट जा सेंटर क़ाइमु करण लाइ छो कुझु कोन कयो आहे पाकिस्तान जा जेके कानून नाफ़िज़ करण इदारा आहिनि से थर